अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि तय्यबीन व अस्हाबिहि ताहिरीन। मुझे भाग जनाब सरफराज मेतलू साहब, सदर सिंध हाई कोर्ट बार, स्टेज पे मौजूद वकला बार जा सुदूर वकला तहरीक जा सरवान, पिंडाल में मौजूद सिंध धरती जा हलाली गैरतमंद जुर्रतमंद दिलेर ऐं मुजाहिद साथियों, मां सबका पहिरियां पंहिंजे वकील भाइरनि खे धरतीअ जे ख़ातिर जबरदस्त तहरीक ते दिल जे गहराइन सां खिराज अकीदत ऐं खिराज तहसीन पेश करियां थो। यकीनन जिते सियासी कारकुननि, मजहबी कारकुननि, क़ौम परस्त जमातुनि जे वर्करनि धरतीअ जे लाइ पंहिंजो किरदार अदा कयो आहे, उते तारीख़ में सिंध जे वकीलनि धरतीअ जे लाइ पंहिंजो किरदार अमर करे छॾियो आहे ऐं वकीलनि जे हिन तहरीक खे सदियुनि ताईं यादि रखियो वेंदो। मुंहिंजे भाउ सरफराज मेतलो साहब हिंदुस्तान जी ॻाल्हि कई त हिंदुस्तान तास इंतास मुआहिदो टोड़ियो आहे पाणीअ ते चोरीअ जो। हिंदुस्तान इरादो करे रहो है तो हिंदुस्तान को बताना चाहता हूं कि पिछले 8 महीने से जमीयत उलमा इस्लाम सरापा एहतजाज है। पिछले 8 महीने से कौम परस्त जमात सरापा एहतजाज है। पिछले 8 महीने से सिंध के बाशऊर अवाम सरापा एहतजाज है। पिछले 1 हफ्ते से वकला यहाँ धरने पर है। हम तो अपने हिस्से के पानी का एक कतरा अपने भाई पंजाब को देने के लिए तैयार नहीं। हम अपने हिस्से का एक कतरा बलोचिस्तान और खैबर पख्तूनख्वा को देने के लिए तैयार नहीं। हम अपने हिस्से का एक कतरा पाकिस्तान के मालदार और ताकतवरों को देने के लिए तैयार नहीं। आप तो हमारे दुश्मन हो, आपको पानी कैसे छोड़ेंगे? हिंदुस्तान याद रखो, मुल्क के सलामती के लिए भी लड़ेंगे, अपने पानी के लिए भी इंशाअल्लाह। जनाब वजीर आजम असांजे भाउ जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां गॾु वेही करे प्रेस कॉन्फ्रेंस कई। मूंखे उम्मीद हुई त हिन प्रेस कॉन्फ्रेंस में नोटिफिकेशन वकीलनि खे ॾिनो वेंदो, नोटिफिकेशन जमीयत उलमा इस्लाम खे ॾिनो वेंदो, नोटिफिकेशन क़ौम परस्त जमातुनि खे ॾिनो वेंदो, नोटिफिकेशन सिंध जे बाशऊर ऐं ग़ैरतमंद माण्हुनि खे ॾिनो वेंदो। लेकिन उन प्रेस कॉन्फ्रेंस में चयो वियो त बम्बई ते इरशा जो इजलास थींदो, उन इजलास ताईं कमबद था कयूं। कमबद करण खे मां ख़ुश आमदेद थो चवां, लेकिन छा नोटिफिकेशन कढण वक़्त बि तव्हांखे याद हुई, एकनिक याद हुई, सीसीआई याद हुई? जॾहिं नोटिफिकेशन कढणो हो बंदि कमरे में वेही तव्हां नोटिफिकेशन कढियो वापस वठण जे लाइ क़ौम खे बेवकूफ़ बनाइण जी कोशिश पिया कयो। सिंधी अदाज ज़रूर आहिनि, सिंधी सादा ज़रूर आहिनि, सिंधी प्यार ऐं मोहब्बत ऐं पापाह जो नर्क ज़रूर आहिनि, लेकिन हे सिंधी हक़नि जे लाइ विरह बि ॼाणींदा आहिनि, मरण बि ॼाणींदा आहिनि ऐं पंहिंजे दरियाह जे लाइ तलाउ ॼाणींदा आहिनि। नोटिफिकेशन वापस अचण ताईं असांजी तहरीक बंदि न थींदी। कल्ह कोर्ट में
नई तारीख रकम कंदी मां पंहिंजे भाउ सरफराज़ मेतले खे आमिर बणाइज खे अतर अब्बास सोलंकीअ खे हिकु हिकु वकील खे अॼु दावत ॾियण आयो आहियां त सुभाणे असांजे धरणे में शरीक थियो अचो त गॾिजी करे पैगाम ॾियो त धरतीअ जे लाइ सियासी मज़हबी क़ौम परस्त वकील सिविल सोसाइटी हिंदू मुस्लिम सब गॾु आहिनि इंशाअल्लाह तव्हांजो पीउ बि मुंहिंजे भाउ सरफराज़ मेतले साहब जे त हिकु साज़िश आहे उनखे बि सम्झो ऐं मां बि अर्ज़ु करियां थो त उन साज़िश खे सम्झो त हाणे कोशिशि कई थी वञे हिननि खे पाण में विढ़ायो सिंधी क़ौम हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हुजे सिंधी क़ौम रोड ते हिक ॿिए सां विढ़े एहतिजाजनि में सिंधी क़ौम जे साम्हूं हुजे असां पाण में विढ़ी करे पंजाब खे फ़ाइदो ॾियण नथा चाहियूं पिंडी ऐं इस्लामाबाद खे फ़ाइदो ॾियण नथा चाहियूं सिंध कल्ह बि हिकु हुई सिंध अॼु बि हिकु आहे तव्हांजे इन्हनि कुतनि मक़सदनि में तव्हांखे कामयाब थियण न ईंदासीं सिंध में सभिनी खे रहण जो जीअण जो मज़हब जे मसलक जे प्रचार जो हक़ हासिल आहे सियासी मौक़िफ़ रखण जो हक़ हासिल आहे बिलावल साहब रखे लख दफ़ा रखे ॿियो को क़ौम परस्त जमात नारो रखे मज़हबी जमात नारो रखे वकील रखनि सिविल सोसाइटी वारा रखनि असां पाण में न विढ़ंदासीं असां उन्हनि सां विढ़ंदासीं जिन असांजे हक़नि ते धाड़ो हयो आहे तव्हां असांखे पाण में विढ़ाए मज़मून मक़सदनि में कामयाब थियण चाहियो था तव्हांखे मज़मून मक़सदनि में कामयाब थियण न ॾींदासीं मुंहिंजी जमात कल्ह 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो सुभाणे मुंहिंजी जमात जे CCI जो इजलास आहे सखर में असां फ़ैसिलो कंदासीं 2 मई ताईं जी तारीख़ आहे ठीकु आहे 2 मई ताईं वञो वञी CCI का नोटिफिकेशन वापसि वठो लेकिन CCI जेकॾहिं चवे त साईं तव्हां हिकु मेंबर ॿियो वोट तव्हांखे PTI जो कंहिं नालनि जे मुखालिफ़त में रुॻो 2 वोट हिमायत में 8 वोट पोइ छा तव्हां कंहिं नाले ठाहींदव तव्हांजो पीउ बि न ठाहे सघे CCI मां बि असांखे नोटिफिकेशन तव्हांजे मर्ज़ीअ जो न खपे असांजे मर्ज़ीअ जो खपे नोटिफिकेशन इहो हूंदो दरिया ते धारो नामंज़ूर सिंध खपाईंदे दरिया खपाईंदे केनाल ठाहींदे ऐं उन सां गॾु मुंहिंजे जमात जो वाज़े मौक़िफ़ आहे त सिंध जूं ज़मीनूं तव्हांजे पीउ ॾाॾे जी जागीर न आहिनि सिंध जूं ज़मीनूं सिंधियुनि जूं आहिनि तव्हां जाली हुक्मरान आहियो तव्हांखे आवाम चूंडियो ई कोन हो तव्हां रिश्वत ऐं करप्शन जा पैसा गॾु करे असेंबलियूं ख़रीद करे असेंबली में वेठा आहियो तव्हांखे सिंध जे अवाम जे हक़ जे फ़ैसिले जो कोई इख़्तियार कोन्हे तव्हां लखे एकड़ ज़मीन कीअं लीज़ ते ॾिनी आहे इहा ज़मीन तव्हांजे पीउ ॾाॾे जी न आहे सिंधियुनि जी ज़मीन आहे इन जो मालिक सिंधी आहिनि सिंधियुनि जे मर्ज़ीअ खां बग़ैर को सिंध जूं ज़मीनूं लीज़ ते ॾियण जो इख़्तियार नथो रखे दरियाह ते नवनि केनालनि जो फ़ैसिलो बि वापसि वठणो पवंदो त तव्हांखे इहे ॾिनल सिंध जूं ज़मीनूं बि वापसि करणियूं मैदान ते पहिरों दफ़ो निकिता आहिनि इन हवाले सां असांजा गोॾा पठियल आहिनि वेठण जी ॻाल्हि वकील भाइरो तव्हां बि जेका कूक आहे न कूक हीअ कूक तिखी तीर का खंजर का तिखी आहे हीअ कूक तिखी तीर का खंजर का तिखी आहे हीअ कूक तदी हीर का ओथर का तिखी आहे
अहमद जे मक़ामनि में सुतल हुई हीअ क़ौम अगर जे हीअ उथी पई आहे त पोइ पिंडी ऐं पंजाब जे लाइ मक़सद खां तिखी उन्हनि जे लाइ निड़ीअ ते काती साबित थी आहे लंड को कम चढ़ियल आहे काती साबित थी आहे ऐं इंशाअल्लाह इहो जेका इन्हनि थुक उछली आहे इहा उछलायल थुक इन्हनि खे चटणी पवंदी लिहाज़ा मुंहिंजी जमात जेकॾहिं CCI मां फ़ैसिलो सिंध जे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ आयो अवाम जे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ आयो सरप्राइज़ ऐलान कंदी उहो रखी वेठो आहियां हाली ऐलान नथो कयां लेकिन उनमें इस्लामाबाद लांगबार जो भी ऐलान थी सके तो पिंडी लांगबार जो भी ऐलान थी सके तो उनजे लाइ बाडरनि ते हिकु साल जे धरणे जो ऐलान भी थी सके तो उनजे लाइ कराची पोर्ट खे बंदि करण जो भी ऐलान थी सके तो उनजे लाइ मल्टीनेशनल कंपनियुनि जूं गेॾनि खे ताला हणण जो भी ऐलान थी सके तो तव्हां तयार आहियो गिरफ़्तारियूं भी थींदव बशीर खान कुरैशी वांगुरु मौत जो सामनो भी करणो पवंदो धरतीअ जे लाइ विढ़ंदो ग़रीबनि जे लाइ विढ़ंदो मिस्कीननि जे लाइ विढ़ंदो मज़दूरनि आबादकारनि दरियाह ॿेटनि बसीरनि जज़ीरनि जे लाइ विढ़ंदो मदीने जे मीर ताजदार अंबिया इमाम अंबिया शाफी महशर साकी कौसर बुलंद बाला कदर हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुझो अकीदो वकीलन जो अकीदो तहां जो अकीदो मदीने जे मीर जेको फरमायो आ सच फरमायो आहे मदीने जे साईं जेको फरमायो आ सच फरमायो केड़ा केड़ा दा जो हथ खड़ो त साईं जन सच फरमायो आ वो साईं जन जो फरमान तो बुधाया मदीने जे मीर जो फरमान तो बुधाया मदीने जे मीर जो स्टेज वारो फरमान बुधो वकीलो फरमान बुधो मदीने जे मीर फरमायो जेको अंगन नंगन टंगन जी जंग विढ़ंदे मारियो वञे उहो शहीद आ मदीने जे मीर जे फरमान जे मुताबिक़ अंगन नंगन टंगन जी जंग विढ़ंदे मारिया वियासीं त शहीद आहियूं पोइ हीअं बेवाहवा हूअं बेवाहवा तोखे फ़ैसिलो करणो आहे त तोखे मोचड़ा खाई फ़ैसिलो वापसि वठणो आहे या शराफ़त सां साईं सदाईं अच्छा कल्ह मां तकरीर ॿुधी वकीलनि जी मूंखे वकील भाइरनि दावत ॾिनी त अॼु हिते को जलसो मुनक़िद था कनि हुन में शरीक थियनि मां हाज़िरी भरी आहे चूंकि मुंहिंजे जमात जो फ़ैसिलो थियल आहे मूंखे 4 बजे घोटकी धरणो हणो आहे हाईवे बंदि करणो आहे कास सादो मक़सद सादो पैगाम सादो इनजे करे मुंहिंजी हाणे जी हाज़िरी वकील क़बूल कनि मां मग़रिब खां पोइ पंहिंजे धरणे में हुजण जे करे हिते शिरकत खां कासिर रहंदुसि साईं सदाईं करीम थे सिंध सुका